नाज़रीन अमीरी सिराज टीवी न्यूज़ आनम मला नज़र विझूं था इन माल जे अपडेट ते मलीर खां मुश्ताक गबोल जी रिपोर्ट मूजिब आज़म पाकिस्तान पारां स्काउट एडिटोरियम में कुल सिंध मुशाइरो ऐं एवार्ड तकरीब कोटाई वई जंहिंमें मुख़्तलिफ़ फ़िक्र जे माण्हुनि अदीबनि ऐं शाइरनि गुलबदन जावेद मिर्ज़ा इरशाद सूमरो गुलशन सिंधु सबीन कमर शहबाज डॉक्टर आबदा घांगरो नाज़ आरिफ रसूल बख्श जन्ना हसीना जतोई ब्रिगेडियर सैयद इकरार शाह वहीद मोहसिन ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई। तकरीब में शाइरनि जी मुल्क जे मुख़्तलिफ़ ज़ुबाननि में पंहिंजूं रचनाऊं पढ़ी वाह वाह कराए छॾी। तकरीब खे ख़िताब कंदे आज़म पाकिस्तान जे सरवाहन रसूल बख्श जन्ना चयो त मुल्क ऐं क़ौम लाइ तारीख़ी कम कंदड़ शख़्सियतनि खे यादि करणु असांजो फ़र्ज़ आहे। ज़िंदा क़ौमूं पंहिंजे मोहसिननि खे नाहिनि विसारींदियूं। अॼु मुल्क जे लेजेंड किरदारनि खे एवार्ड ॾियण ते बेहद ख़ुशी महसूस करे रहिया आहियूं। सक़ाफ़त खाते खे अहिड़ा ॾींहं मल्हाइण लाइ असांजी सरपरस्ती करणु घुरिजे। सैयद इकरार शाह उमर शरीफ जे पुट जवाद ख़िताब ऐं ॿियनि ख़िताब कयो। तकरीब में मज़ा जे बादशाह मरहूम उमर शरीफ जो एवार्ड संदसि पुटनि जवाद ऐं फवाद हासिल कयो।